आम जिब्रील हो। रब करीम जिब्रील के इन सूरत में मोकलियो हिकड़ी विच खड़े हा इन जो नसुली खत्म करे छड़े हा पर अकुल चीज पोते वठी भगो मां मोहम्मद करीम जे हिफाजत जे ला अल्लाह ताला पाण इंतजाम फरमायो है। या अय्युहल नबिय्यु हस्बुकल्लाह अल्लाह ताला फरमाएगा ओ मुझा प्यारा महबूब मोहम्मद करीम मां रब तुझे लाए काफी है। काफी आहे न ॾाढे जो काफी आहे न जंहिंजे ला अलाह काफी जंहिंजो रब तंहिंजो ए मुला त चवंदा न अलाह असांजे ला सिर्फ अलाह काफी आहे असांजे ला सिर्फ अलाह काफी आहे। ठीक आहे काफी आहे तव्हांजे ला तव्हांखे तवक्कल आहे। पिन्नी 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 बिना अड़ा छता थिया हन जो मुंहिंजा दोस्त अजीज अॻे त वञी सेठन जे दरन ते पिनदा हाणे रोडन ते बीठा था पिननि पिया। जाथे वञो मुल्क में मुंहिंजा दा मोधाण मचाए छॾियो अथल न को ॻोठ न को छा मिड़ई इहे मसीत जो हिकिड़ो आॾाणो ठाहे ॿ टे काडर टीयर हणी रोड मैन जे मथां हिकिड़ो वॾो स्पीकर ब्रेक स्पीड ब्रेकर ठाहे छॾींदा। उहो स्पीड ब्रेकर ते लाज़मी का गाॾी बीहे न सही ऐं नोलूअ जहिड़ो झंडो टंगे छॾींदा मसीत ते। नोलू ॾिठो तो नोलू तव्हां छा चवंदा हो नोरीड़ो छा चवंदा हुअसि नोरीड़ो ज़ेबरा गॾा पंहिंजा चङो आहे। अमेरिका जो झंडो ॾिठो अथव उन जे कुंड ते बि इहो झंडो टिकल अथव। अमेरिका जे झंडे में ॿिया निशान बि आहिनि पर मुंहिंजा दोस्त कुंडड़ीअ में नंढड़नि अखरनि सां नंढे ॻाल्हि सां तव्हां सोचो खणी इहो इन्हनि वारो झंडो बि छा कयो पिया अमेरिका जा एजेंट त आहिनि न मुंहिंजा प्यारा दोस्तो नोरीड़े जहिड़ो झंडो जाथे काथे खोड़ियूं बीठा आहिनि बसि गाॾी बीठी नाहे बसि मुला जी पेटी बूथल। इहो बि कोन सोचींदा त अलाए शराबी आहे अलाए ज़ानी आहे अलाए भील आहे अलाए कोली आहे अलाए केरु आहे अलाए शियो आहे अलाए केरु आहे मुला खे ॾोकड़ खपे केरु बि हुजे। अबा मूंखे सच ॿुधाए त पैसो दीन जे लाइ दीनदार मुस्लमान खां वठिजे या टिल्लू मल खां वठिजे। रोड ते त काफ़र बि लंघनि था न सही कहिड़ो मुजादा कंहिंजे पेशानीअ ते लिखियो पियो आहे त ही मुस्लमान जी गाॾी आहे या काफ़र जी आहे सभु हिकु जहिड़ा। अॼुकल्ह त मुस्लमान बि माशाअल्लाह मुल्क साफ़ करे छॾियो आहे। हथ त घणो मूं ते हथ त घुमायो ॾिसांव सभई 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 महिरबानी कयो हथ घुमायो कुझु लॻेव थो अहिड़ो कमु कयो घटि में घटि राति जो बिस्तरे ते सुम्हो नंढड़ो ॿार सुतल हुजेव न त ॿार खे ख़बर पए त अबे सां सुतो पियो आहे अलाए अमड़ सां सुतो पियो आहे। दाढ़ी रखो महबूब जी सुन्नत जो सुभान अल्लाह। आशिक़े रसूल सदाए थो सुन्नी सदाए थो सुन्नत खां पुठी रो है फादा। मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़ केतिरा मोहब्बत वारा हो जो राति जो हिकु थी वियो आहे त वेठा हो इन लाइ वेठा हो त सुहिणे नबी जी तारीफ़ ॿुधो चो सुभान अल्लाह। इन लाइ वेठा हो न सही तारीफ़ लाइ वेठा हो न पोइ मुंहिंजा सोना जंहिंजी तारीफ़ ॿुधो था उन सोहणे जी सुन्नत जे वेझो ई नथा वञो। सुबह जो थो था छा थो करे दाढ़ी थो ठाहे दाढ़ी थो लाहे या ठाहे ठाहिण त उनखे चइबो आहे जीअं मूंखे आया मोरी साहब जन खे आहे फणी ॾियोसि तेल मखियोसि ठाहेसि इहो आहे ठाहिण। अवां त ख़ैर जो था मथां सेफ्टी खणी घुमायोसि इहो ठाहियो था या ड्राहियो था ॾाढे ॻाल्हायो। खुदा जे वास्ते मिली खुदा के हाज़ुर नाज़ुर समझीजो हे तोड़े असांजा वार अच्छा थी विया आहिनि ठहनि था या कोन था ठहनि। हे उलमा जी जमात बुजुर्गन जी वेठी आहे ठहे थी या नथी ठहे ओ कहिड़ो आहे जंहिंखे ॾाढ़ी नथी ठहे तूं छो थो रखी। अॼु बेॾाढ़िया जेके वेठा हो उन मां को हथ त मथे खणे त मां अॼु खां पोइ रखंदुसि ॾिसां। माशाअल्लाह 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 सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत। सही सां सभई शायद हो जो बुजुर्गो पर रुगो हे बुजुर्ग शायद कोन थो अॼु मदीने वारो साईं बि शायद अथव। ॾाढ़ी रखो मुंहिंजे महबूब पाक जी हबीबन जी मां हिकिड़ी हदीस पाक पढ़ी त वुज़ू करे
वज़ू खां बाद में जो दाढ़ी के सोहारी शरीफ के कंगी दींदो आ उनके अल्लाह ताला 40 बीमारन का महफूज रखदो आ। बी हदीस पाका मलफूजा शरीफ में मुझे महबूबा मुर्शिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह भी लिखियो आ त महबूब हिकड़ी रात जो इशा जे टाइम ते सुमण वारे टाइम ते जो बिस्तरे ते लेटन पिया त मतलब कंगी कढी पांजे दाढ़ी के फणी मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका रदियल्लाहु ताला अन्हा अर्ज कयो या रसूल अल्लाह कंगी त उन वक्त रिबी आ जरी मानू बाहर वींदो आ मानुन सा मिलंदो आ ठही ठुकी वींदो आ सुमण जे टाइम ते कंगी कान डिबी आ अवा सुमण जे टाइम ते कंगी था ॾियो पिया पाण फरमाइन था ओ आयशा सिद्दीका मोमिनन जी मां मोहम्मद करीम तोखे मसइलो तो ॿुधायां जंहिंखे कर्ज हुजे जंहिंजे मथां कर्ज तमामु घणो थी वञे सुमण जे टाइम ते दाढ़ीअ खे कंगी ॾींदो उन जो कर्ज माफ़ थी वेंदो। बरकत रूहानी तो फायदो आ पर ज़ाहिरी जिस्मानी भी फायदो आ। अम्मा आयशा सिद्दीका महबूब निहारे चई थी या रसूल अल्लाह साईं जन ते कहिड़ो कर्ज आ अहां ते को कर्ज आहे छा? पर आयशा हाओ मुते भी कर्ज आहे। कहिड़ो? तो सामू जरी शादी कई न पो मां शादी वारे टाइम ते जो तुझो महर काबीनो मुक़रर कयो हो वो अञा मूं तोखे कोन ॾिनो हो माते कर्ज आ। मोमिनन जी मां चवे थी या रसूल अल्लाह मूं तव्हां खे माफ़ कयो। पौन फरमान था जज़ाकल्लाह बी रात थी आ या बियो भेरो थियो आ हबीबन जी रात वरी कंगी ॾिनी आ बीबी साहबा वरी पुछे थी सोना अवा ता कर्ज त लही वयो आ अवा बीहर छो था पिया कंगी जो? पाण फरमान था जंहिं भले कम मां फ़ाइदो पवे ओ छो छॾिया इन्हीअ मां फ़ाइदो आ इन मां फ़ाइदो पियो जो मां कंगी ॾिनी तो माफ़ कयो तो भलो कम थियो न मां उम्मत खे सबक ॾेई थो वञा। अब दाढ़ी हूंदी त कंगी ॾींदे जे हूंदी कान त कंहिंखे ॾींदे। कर्ज खुदा तव्हां तो लाहींदो जो आमीन पर खुदा जो कसम आहे रुगो दुनिया जो कर्ज न लहंदुई आखिरत जो कर्ज भी लही वेंदुई। आखिरत जो कर्ज ॾुखियो आहे हिते उधार सुधार थींदई आखिरत में किथां उधार आणी दे जेकॾहिं रब करीम पुछई त मुंहिंजे हबीब जी सुन्नत जी बेहुरमती छो कंदे हे या बेअदबी आहे न से मुस्तफ़ा जी सुन्नत कूड़े उछलाए छॾे नाली में पई वञे अलाए काथे पिया वार उॾबनदा हलनि या वॾी बेअदबी आहे। इन बेअदबी जी पुछा थई त छा थींदी? मुसलमान सुहिणी सूरत धार सुहिणी सुन्नत महबूब जी रख परे खां ॾिसजे त माशा अल्लाह मांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं पटके वारा ॾिसंदो आहियां सोहणे नबी जे सुन्नत वारा ॾिसंदो आहियां ऐं ख़बर पवंदी आहे त इन्हनि खे कंहिं कारीगर जो हथ लॻो आहे। कंहिंजो हथ साईं? ॾाढे जो कंहिंजो? मौलाना जलालुद्दीन रूमी चवंदो आहे फरमाईंदा हन त ॿेड़ी पे आई तरंदी माण्हू पे खयूं आई ॿियो हिकिड़ो काठ हो वॾो उहो बि दरिया में गोता खाईंदो आयो पे ओ काठ तो बेड़ी के चवे तू भी काठ बेड़ी मां भी काठ मां पान भी नथो संभाले सगा पर तू त पान बितरे थी मानू बितारियूं थी वने। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था वा बेड़ी जुबाने हाल सा थी चवे यार हाओ तू भी काठ मां भी काठ तू पान भी नथो बचाई गोचा तो खाई ऐ मां पान बितरा थी बिन के बितारिया थी फर्क एतरो आ त तोखे कारीगर जो हथ कोन लगो आ मुखे कारीगर जो हथ लगो आहे। अरे जेकॾहिं कामिल पीर जो हथ लगी वने मुर्शिद जी निगाह थी वने त इंशाअल्लाह ताला सुन्नत भी थींदी त दाढ़ी भी थींदी। कल कामिल जो पासो वठ अल्लाह वारे वट वञ इंशाअल्लाह ताला जरी अल्लाह वारन जे सोबत में ईंदे त इंशाअल्लाह तुंहिंजी क़िस्मत ही बदले छॾींदा। अल्लाह जो वली रुगो क़िस्मत कोन बदलींदो आहे तुंहिंजी सूरत ही बदलाए छॾींदो आहे। अग में तुझी सूरत बे नमूने जी हुंदी आ पर जरी अल्लाह वारे जे सोबत में वेंदो आ त खुदा जो कसम तुझी सूरत ही तब्दील थी वेंदी आ ॾिसण सां रूह के राहत पईंदी आ। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है सवालात रब करीम शर तवां सा के महबूब जे सुन्नत ते अमल जी तौफीक अता फरमाए। सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़ सां सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे अॻिते हलूं
दुरूद शरीफ बुलंद आवाज डाढ़े सलात डाढ़े पढ़ो बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझा दोस्तों अजीजो साईं फरमाश कया विचते किस्सो हजरत मखदूम हजरत खलीफे महमूद कड़े वारे जो कंजो अदा खलीफो महमूद निजामानी कड़े गवण वारो हजरत पीर सई मोहम्मद राशिद रोजे धनी जो खलीफो हो। चो सुभान अल्लाह। दोस्तों अजीजो वो अजकल उहा अज पुल्ला सुजावल खां जनी ठट्टे वनबो आ सुजावल खां ठट्टे वनबो आ तमोजा दोस्तों अजकल उन ठट्टे ई सिजावल जे विच ते पुल्ला दरिया जे मथा उन्हीं जमाने में बेड़ियों लगंदियूं हो पत्तण हो पुल कान्हे। खलीफो महमूद रहमतुल्लाह अलैहि बेड़ी में अची वेठो आ इत्तिफाक सां उन बेड़ीअ में जंज भी हुजे जंज सां गॾु मश्करो भी हुजे। मश्करनि जी तव्हांखे पाण ख़बर आ खलीफे साहब के चादर वेढ़ेला दाढ़ी मुबारक थोड़ी थोड़ी मथा छिडरी हुई थोड़ी दाढ़ी हितड़े हुई जवल मश्करे जी नजर पई खलीफे साहब जे मथा त बार बार जेको भोग करे फिराए खलीफे साहब जे मथा पान खामोश वेठा हन। दोस्तों अजीजो जमल बेड़ी पतन ते हलंदी आ दरिया में मिड़ी 20 मिनट 25 मिनट जी घणो पानी त कलाक में लगी वेंदो आ जमल मंजिल ते पहुती आ। दोस्तों अजीजो हु घड़ी घड़ी भोग कंदो खलीफे साहब ते हथ रखे दाढ़ी दे इशारा करे पान खामोश वेठान जमल लहण वारा था जंज भी लथी आ मश्करो भी लथो आ खलीफो साहब भी लथो आ तमल खलीफे साहब पांजी टोपी लाहे मश्करे जे मथे ते रखी आ बस मथे ते रख दो मुझा दोस्तों अजीजो मश्करो बेहोश थी पट ते किरी पियो छड़ी पई लगे मानू हैरान थिया छा थियो आ छा चकरा सबनी चयो सही तो छा कयो आ पाण फरमाइन था मुखा न पुछो इन्हीअ खां पुछो। दोस्तों अजीजो जमल हुनखे होश आयो आ खलीफे साहब न ता टोपी लाथी आ अखियुनि मां नार वहन पिया कदमनि ते किरी पियो आ चवे पियो से मेहरबानी करिया वरी ॿीहर त मुंहिंजे मथे ते टोपी रखजा। खलीफो साहब फरमाइन था छा ॾिठो थी चवे तो ॿियो कुझु कोन ॾिठो तो मां इहो ॾिठो आ तो मूंखे मुहम्मद करीम जे दरबार में पहुंचाए छॾियो आ ऐं मुंहिंजे वार वार मां ज़िक्र जारी थियो आ ला इलाहा इल्लल्लाह 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 सभई चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। यो कंहिंजो फैज़ा चो कामिलन जो चो चो कंहिंजो फैज़ा लजपाल प्रीतनु तोड़ दे नहीं जदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। अल्लाह जा बान हाज़रीन कंहिंजी बां वठंदा हन त मंज़िल ते पुॼाईंदा किथे पुॼाईंदा हन को कामिल वली हो पंजाब में उन्हीं का हिकिड़े माण्हू पुछो से मैनू करोड़ पक्का जाना है करोड़ पक्का ॻोठ जो नालो आहे करोड़ छा नालो आहे ॾाढे चओ छा नालो आहे ज़ोर सां चओ ॻोठ जो नालो आहे करोड़। हुन चयो साईं मैनू दस ॾियो करोड़ मैनू जाना है। अल्लाह जो वली फरमाए तो करोड़ दी मैनू खबर नहीं आ तेनू तोड़ पहुंचा देवा करोड़ जी मुखे खबर ना है जे चंगी तो तोड़ पुजाया है जैसे तोड़ पुजाए हथ दे हथ हथन में दे अखियों बंद कर तो गुंबदे खजरा जे आडो बीठो चो सुभान अल्लाह। मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह। अचे पियो रस्ते सां हिकिड़ो माण्हू गॾुस झंग मां कच्चे मां मुला जी बाकी हबीब कोट वञणो आ हबीब कोट तव्हांखे वेझो आहे न वाह काथे वञणो आहे
हबीब कोट वञणो आहे न सुॾे जमल मखदूम साहब बुधो हबीब अखियुनि मां ॻोढ़ा वही आया चवे थो अदा हबीब जो ॻोठ हलिया त ॾेखारियां मुंहिंजा दोस्तो बीठो कच्चे में आ हबीब कोट खां ॿाहिरि बीठो आ मुंहिंजा दोस्त मखदूम साहब सॾु करे पंहिंजे भर में बीहारे चवे थो हिन मुंहिंजे कुल्हे खां निहार ओयो थी मुंहिंजे हबीब जो ॻोठ अञा जो ॾिहारे त मस्जिद नबवी जा मीनार नज़र अची रहिया आहिनि उन चयो सही इहो त हबीब ॻोठ न आहे चई अलाए तुंहिंजो कहिड़ो हबीब आहे मुंहिंजे हबीब जो त इहो ॻोठ आहे लजपाल प्रीतनु तोड़ दे मई जदी बां फड़ दे उसनू छोड़ दे मई अल्लाह वारनि जी दामन वठो अल्लाह मारियनि खां बचो हिकिड़ा अथव अल्लाह वारा चओ अल्लाह ॾाढे जो अल्लाह ॿिया हन अल्लाह मारिया पिटबो आहे न कंहिं बि अल्लाह मारई खुदा जो कसम आहे इन्हनि जे वजूद खे खुदा ताला हिन ज़मीन खां पाक करे इहो पलीत वजूद इन भागनि जो हुजे न माण्हुनि जे इश्क ऐं मुहबत खे धक ॾेई छॾियो अथनि मुंहिंजे महबूब पाक जा गुस्ताख ऐं बेअदबी जूं ॻाल्हियूं था मुहबत वारो दर्स त हिननि खे सबक़ ई यादि कोन्हे को अल्लाह जा बाना आस्थाननि ते वेठा आहिनि ख़ल्क़ ख़ुदा खे फैज़ ॾियनि पिया ही ताना हणंदा आहिनि त तव्हां अल्लाह वारनि खां घुरो था असां चऊं था हा अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह वारनि खां घुरंदा आहियूं कंहिंखां घुरंदा आहियूं अबा चओ चओ कंहिंखां घुरंदा आहियूं अल्लाह वारनि खां घुरंदा आहियूं हे वरी दुनिया वारनि खां घुरंदो आहे फर्क़ु आहे या न आहे जे अल्लाह वारनि खां घुरणु शिरक आहे त दुनिया वारनि खां घुरणु बि शिरक ऐं कुफ्र आहे तूं छो थो घुरी चंदे जे लाइ छो छितो थींदो आहे जाथे काथे वेंदो आहे चंदा कंदो आहे पिनंदो आहे तूं अल्लाह वारनि खां घुर न अच त मां तोखे दरगाहूं ॾसियां न इश्तिहार आहे न मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो चंदे जो सफ़ीर आहे न अल्लाह वारा कंहिंखे अपील कंदा आहिनि झोली झलींदा आहिनि न पोती फेराईंदा आहिनि फ़क़ीर आस्थान ते वेठा आहिनि पाण बि खाईंदा आहिनि खुदा जे ख़ल्क़ खे बि खाराईंदा आहिनि तवक्कल त वलियनि खे आहे औलिया अल्लाह के तोखे तवक्कल किथां थी आहे तूं तवक्कल खे ख्वार खणी कयो आहे मुवहिद सॾाईंदो आहे दर दर पिनी पुछड़ो थियो आहे औलिया अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे आस्थाननि ते ख़ल्क़ खे पाण बि खाइनि था खुदा जे मख़लूक जी ख़िदमत बि कनि था अब आहे या न आहे दरगाहुनि ते चंदो आहे दरगाहुनि जे मथां को मुंहिंजा प्यारा दोस्तो को मौके ते माण्हू को पेती झले थो को झोली झले थो न अलाए किथां पियो खुदा मोकिले पाण ई पाण कंहिंजे दिलि में पियो त हज़ार ॾेइयो लख ॾेइयो किरोड़ ॾेइयो रुपयो ॾेइयो अल्लाह वारा हथ कोन टंगींदा आहिनि रब जी ज़ात बाबरकात पाण ई पाण नवाज़ी छॾींदो आहे हे रुगो तौहीद जो ठीको खयो वेठा तौहीद 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 आया कुवैत खां पैसा वठो अमेरिका खां पैसा वठो मुंहिंजा प्यारो दोस्त लंडन खां पैसा वठो सऊदी जे टंग जी हथ उन्हनि खां पैसा वठो कराची जे सेठनि वटि वञो शराबनि वटि वञो ज़ाननि वटि वञो हाणे 2-3 ॾिहाड़ा थिया 2 महीना बि कोन थींदा अञा बि घटि वरितो आहे मूंखे हिकिड़े दोस्त किताब मोकिलियो पुराणो हुजे पुराणो तक़रीबन 1342-43 जो पुराणो मां जो ॾिसां मुंहिंजो छो किताब माॾे मोकिलियो अथई किताब छा हुजे मथो लिखियो पियो रूए दाद बराए चंदा मदरसा दारुल हुदा ठेड़ी माना जेके माण्हुनि हिनखे चंदा ॾिना आहिनि न उहे चंदन जा वरी रूए दाद छापी अथनि त हिननि जी महिरबानी हिन 10 रुपया ॾिना आहिनि 5 रुपया ॾिना आहिनि 100 रुपयो ॾिनो उनजा नाला लिखी पिछाड़ी ताईं तक़रीबन 20-25 सुफ़ा किताब आहे पिछाड़ी टोटल हेतिरा पैसा मिलिया पोइ वरी हेॾो लिखियो अथनि असां हेतिरा किताब वरिता हे तालबनि ते ख़र्च पघारुनि ते ख़र्च टोटल नाना नूरा लेखा पूरा मां दिलि में सोचो त हीअ रूए दाद हिन दोस्त मूंखे छो मोकिली आहे मां छा कयांसि पर हुन में त को राज़ भरियो पियो अञा जो खणी खोलियां 2-3 पन्ना
नालन में सखर जे वाणन जा नाला लिखिया तन। पुरसू मल जो 50 रुपयो, भेरू मल जा 60 रुपया, दानियाल दास्त जो 70 रुपयो, फलाणे वाणे जा हेतरा रुपया। मां चयो वाह वाह यार मुझे ला त नफ़ो करे छॾी। सबूत थी पियो त असां वाणन खां भी वठंदा हो। अरे जे तू वाणन खां वठे थो त तोवारी तौहीद में फर्क कोन थो पवे। असां वाणन खे थुक भी कोन वठंदा हो, असां घुरंदा हो अल्लाह जे वलियन खां घुरंदा आहियूं। जे तोखे वाणे खां घुरण जायज़ आ त पोइ असांजे लाइ औलिया अल्लाह खां घुरण भी जायज़ आ। तू ॾोकड़ वठी थो पियो, पैसा वठी थो पियो, ख़ुदा जो कसम आ असां औलिया अल्लाह खां पैसा कोन घुरंदा हो। असां औलिया अल्लाह के चवंदा त निगाह कयो, निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह वारन जी निगाह थी दिया तो बेड़ाई पार। चो बेड़ाई अल्लाह ताला फरमाया अय्युहन नबी हस्बुकल्लाह। जागो था, थका तो ना आयो ना। अञा हिकड़ो अखर मां अञा तफसीर त कयो ई कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो हस्बुकल्लाह, अल्लाह तुझे लाइ काफ़ी आहे। अॻिते ॿुधण जहिड़ी ॻाल्हि था। अल्लाह ताला फरमाए तो वमन तबअक मिनल मुमिनीन, मुझा महबूब मां रब त तुझे लाइ काफ़ी आहियां। पर जन ईमान वारन तो ते ईमान आंदो आ उहे भी तुझे लाइ काफ़ी आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो चए तो मां त काफ़ी आया पर मुझा बाना तुझा उम्मती मुझी मखलूक में जेके भाग वारा बख्त वारा था जिनके तुझे मथा ईमान आण जी सादत नथी बुधी। मुझा महबूब मां त रब तुझे ला काफ़ी है पर तुझा असहाब तुझे ला। चो तुझा असहाब तुझे ला ॾाढे। चो तुझा असहाब तुझे ला। हाँ दिसो असा चवंदो हस्बी अल्लाह व निअमल वकील। अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे ऐं असांजे लाइ बेहतरीन वकील आहे, असांजो बेहतरीन मुहाफ़िज़ आहे। हाणे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे थो फरमाए त मुंहिंजा महबूब मां अल्लाह अकेलो त काफ़ी तुंहिंजे लाइ आहियां, पर दुनिया खे ॿुधाइण थो चाहियां त मुहम्मद अरबी जा ग़ुलाम बि मुस्तफ़ा लाइ काफ़ी आहिनि। ही छा चवंदा आहिनि त हिकड़ी आयत ॾेखारियो। छा ॾेखारियो? हिकड़ी आयत ॾेखारियो कुरान करीम जी, या हिकड़ी हदीस ॾेखारियो जंहिंमां इहो साबित हुजे त असहाबन सगोरन या ताबईन सगोरन या उम्मत जे सालिहन अल्लाह खां सवा ॿिए खां मदद वरती हुजे। जागो था, ये चैलेंज कंदा आहिनि। छा चवंदा आहिनि त हिकड़ी आयत ॾेखारियो। छा ॾेखारियो? थका हो तो मां दुआ घुरां। हिकड़ी ॾेखारियो जंहिंमें छा हुजे त अल्लाह जे महबूब जे असहाबन या कन ॿियनि सालिहन ताबईन तबो ताबईन वग़ैरह अल्लाह खां सवा ॿिए खां मदद वरती हुजे। ॾेखारियो तव्हां था पीरनि खां मदद वठो। क़ुरान में आहे कोन ॿिए खां मदद छो था वठो? मां तो चवां था मां छा कयां, अंधे जो इलाज मां वटि कोन्हे। आहे अदा जेकॾहिं कंहिं अंधे खे आयत नज़र न अचे त अब्दुल रहीम छा करे, सोहणो बदरदीन छा करे? उलमाए अहले सुन्नत जो को कसूर कोने। तू तो चवे कहीं भी सहाबी मदद कान घुरिया आयत ॾेखारियो। मां तो के कुरान पाक पढ़ी तो ॿुधायां अल्लाह जे नबियन मदद घुरिया। अल्लाह ताला जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मन अंसारी इल्लल्लाह क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह फआमनत ताइफतुम मिन बनी इस्राईल व कफरत ताइफा। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे अल्लाह जो नबी ऐलान तो करे मन अंसारी इल्लल्लाह। आहे को ओ मुझा उम्मती हो जो को तव्हां मां मुझी अल्लाह जे राह में मदद करे। मन अंसारी इल्लल्लाह, आहे को मुझी मदद करण वारो अल्लाह जे राह में।
कुरान तो चवे क़ालल हवारियून नहनु अंसारुल्लाह। हवारी जेके मददगार हा ईसा अलैहिस्सलाम के चवण लगा ओ अल्लाह जा नबी असां तो जी खुदा जे राह में मदद कंदा से। हाणे मूंखे ॿुधाए त अल्लाह जो नबी प्यारो ईसा अलैहिस्सलाम हक़ ते आ या ना हक़ ते आ? बुलंद आवाज़ हाथ मथे खणी चओ, ईसा अलैहिस्सलाम हक़ ते आ ना हक़ ते आ? हक़ ते आ न, पोइ छो थो गैरुल्लाह खां मदद घुरे? मन अंसारी इल्लल्लाह आहे को मुंहिंजी अल्लाह जे राह में मदद करण वारो। मालूम थियो त अल्लाह पाक जे सालिहन बानन खां मदद घुरण शिरक नाहे, अल्लाह जे नबियन जी सुन्नत आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका आम ॻाल्हि आहे, आम ॻाल्हि आहे, अहिड़ी आम ॻाल्हि आहे जेका तव्हांखे इंशाअल्लाह सम्झ में अची वेंदी। सवली ॻाल्हि इंशाअल्लाह ताला इन देवबंदन वटि जवाब नाहे, आहे जवाब इन वटि। ॿुधो ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि आहे? महबूब जे असहाबन जा ॿ क़िस्म हा। चओ, महबूब जे सहाबन जा ॾाढे जो घणा क़िस्म हा? हिकिड़ा मुहाजिर, ॿिया अंसार। छा सही? ॾाढे जो हिकिड़ा मुहाजिर, ॿिया अंसार। मुहाजिर माना हिजरत कंदड़, अंसार जमो जो सीगो आहे। अंसार वरी अंसार ॿिन भाइरनि जी औलाद आहे, औस ऐं खज़रज। ॿ भाइर हा मदीने में रहंदा, हिकिड़ो औस नालो, ॿिए जो नालो खज़रज हो। ॿई भाइर हा, उन ॿिन्हीअ जी औलाद जेका मदीने में रही उन्हनि महबूब जी मदद कई। अंसार माना महबूब जा मददगार। चओ, अंसार माना महबूब जा, ॾाढे चओ, ॾाढे ॾाढे सुनियो, अंसार माना महबूब जा। इन वहाबीअ खे चओ, चंड्रा तू सहाबा 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 करे थकजी पियो आहे। सिपाही सहाबा, सिपाही सहाबा, सिपाही सहाबा, पाण खे सहाबन जो सिपाही सॾाईंदो आहे। निभागा सहाबन जे तरीक़े ते त हल। सहाबन जो क़िस्म ॿियो नंबर अंसार जो आहे। अंसार माना मददगार, जन मुहम्मद करीम जी मदद कई। रब जो क़िस्म आहे, मुस्तफ़ा खां मथे ॿियो को आहे कोन, पर उन जी बि असहाबन मदद कई। माना जे मदद न कन हार त अंसार कीअं सॾजन हा? अंसार मजा साबिदा त मुंहिंजा प्यारा दोस्तों अल्लाह जे मखलूक जा नेक बाना भी मदद कंदा आहिनि, मदद कंदा। या अंसारन जो इनकार कर थी शियो अथव शिया हकीकत में ये भी। मां चवंदो हाँ त ॿिन्हीअ जो पीउ हिकु आहे पर माऊं ॿ। जागो ज़ाला कौन था जागो? ॿिन्हीअ जो बाबो हिकिड़ो आहे, पीउ हिकु अथनि, माऊं अथनि ॿ। हिकिड़ी हुनजी मां, ॿी हुनजी मां। मुंहिंजा दोस्तो शीयन जी ॻाल्हि खे खणी छॾो, तव्हांखे सुञातल हल। पर जेके इहे वहाबी हल, उन्हनि जो जेको इमामुल वहाबी आहे, मौलवी जो नालो आहे रशीद अहमद गंगोही। उन पंहिंजे फतावा रशीदिया में, फतावा रशीदी मां उहो हाणे कढी छॾियो अथनि। जंहिंमहिल दुनिया थुकूं हयुनि न त मन कढी छॾियो। पर अल्हम्दुलिल्लाह अब्दुर रहीम ॻाल्हि उहा कंदो आहे जंहिंजो सबूत हूंदो आहे। मां वटि फतावा रशीदिया उहा देवबंद वारी छपियल पई आहे, जंहिंमें हवालो मौजूदु आहे। पाकिस्तान में छपाए उहो अखर कढी छॾियो अथनि जो माण्हुनि थुकूं आहिनि। पर दामो जा धकनि जा शाहिद फट हूंदा आहिनि, काॾे वेंदा? अचो त मां तव्हांखे ख़ुदि इंडिया दारुल उलूम देवबंद जी छपायल फतावा रशीदिया में ॾेखारिया। उन में मौलवी रशीद अहमद गंगोही खां सुवाल थियो आहे त जेको असहाबन खे गारियूं ॾे, असहाबन जी गिला करे, उन गारन ॾियण जे बावजूद, गिला जे बावजूद सुन्नत जमायत मां खारज नाहे। अब छा था समझो? हेॾे निहारियो, जेको सहाबन खे गारियूं ॾे सो सुन्नत जमायत मां खारज थियो या न थियो? चओ थियो। ॾाढे चो सुन्नत जमायत मां, चो त सहाबा जी मुहब्बत सुन्नत जमायत जी निशानी आहे। समझो था ना सही? सुन्नत जमायत जी निशानी आहे। छो तो सुन्नी सहाबा जो अहल बैत जो मुहिब हूंदो आहे। सहाबा सां भी मुहब्बत कंदो आहे त अहल बैत सां भी मुहब्बत कंदो आहे। जेकॾहिं सहाबा जी तौहीन कंदो त उहो सुन्नी, ॾाढा जो सुन्नी। पर उन साॻे किताब में लिखियो पियो आहे फतावा रशीदिया में,
पर वो पाकिस्तान वारी में भी उन्हें वरी अकुल कोन वियुन, वो कढी कोन सघिया। वो पाकिस्तान वारी में भी आहे, उन में छा लिखियो काफर देवबंदन जो अकीदो आ, पर जे सहाबिन जी तौहीन करे तो सुन्नत जमात मां भी खारिज कोने, सुन्नी को भी आहे। मालूम तो हे पंहिंजे मौलविन के सहाबन खां मथे था समझन पिया। हे रुगो ढऊंगा सिपाहे सहाबा जो कुछ भी ना है, खुदा पाक जो कसम आ जेड़ा शिया गुस्ताखन सहाबा कराम जा, ओड़ा है देवबंदी वहाबी भी सहाबा कराम जा दुश्मन हन। हे पान के रुगो माण्हुनि खे चिमकाए मुंहिंजा प्यारा दो तो चंदे वठण जी चाल आ। हिकड़ा जमियत उलमाए इस्लाम जे नाले चंदो वठन, हिकड़ा वरी जमायत इस्लामी मौदूदी पार्टी जे नालो चंदो वठन, हिकड़ा वरी सिपाहे सहाबा जे नाले चंदो वठन, हिकड़ा वरी मुंहिंजा प्यारा दोस्तों तबलीगी जमायत जे नाले सां ख़ल्क़ खे गुमराह कन। हिनन जो गुरु हिकड़ो ही आ, पार्टी हिकड़ी आ, पर मुख्तलिफ नाला रखी माण्हुनि खे गुमराह करण जो तरीक़ो ठाहियो अथनि। इहे सभु गुमराह टोलो आ, इन सभिनी गुमराहनि जो अक़ीदो आ त जेकॾहिं अबू बकर खे गार ॾिनई, उमर उस्मान अलीअ खे गार ॾिनई, त बि सुन्नी रहंदो, सुन्नियत में फर्क न ईंदो। असां चवंदा आहियूं जेको सिद्दीक जो दुश्मन आ हो लानती आ, उस्मान गनी उमर फारूक अली साईं जो दुश्मनी लानती आ। एतरे कदर जो उलमा इस्लाम मां अल्लामा फखरुद्दीन राज़ी कुरान पाक जी आयत इज़ यक़ूलु लिसाहिबिही जे तफसीर में, तफसीर कबीर में लिखियो आ जेको अबू बकर सिद्दीक जे सहाबियत जो मुनकर आ सो काफिर आ। चौ चौ हो ॾाढे चो जेको सिद्दीक अकबर जे सहाबी हुजण जो मुनकर आ सो छा है, ॾाढे चो हो छा है। अवा मता भूल बा हुजो, मता तवा के धोखो हुजे, मता तवा के ठगींदा हुजन त सही देवबंदी वहाबी शियन जा कट्टा दुश्मन हन, असहाबन जा आशिक हन, नन गुस्ताख आहिनी है सहाबा कराम जा। अरे जेके मोहम्मद अरबी जा गुस्ताख हुंदा से मोहम्मद जे गुलामन के मनींदा, चो हरगिज न, ॾाढे चो हरगिज न। खुदा जो कसम आ इनन जा किताब बुधाइन था पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका जे बारे में। हिनन जे मौलवी बेर वारे किताब लिखियो आ शान सहाबा। छा लिखियो अथई, ॾाढे जो छा लिखियो अथई, शान सहाबा। अवा उहो पढ़ो, सिंधी में आ मुंहिंजा प्यारा दोस्तों, उन्हीं में भी मुंहिंजा प्यारा दोस्तों सहाबा कराम जी तौहीन कई थई, महबूब जे गुलामन जी गिला लिखी थई। हबीब जे सहाबा कराम जे बारे में अहिड़ा अहिड़ा वाक़िया तो लिखे पियो जंहिंमां पढ़ण वारे खे महबूब जे गुलामन जी बेवफाई साबित थिए, महबूब जे गुलामन जो बुज़दिल हुजण साबित थिए। रब जो कसम मुंहिंजे महबूब जे गुलामन लाइ अल्लाह ताला फरमायो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मोमिनीन। मुंहिंजा मोहम्मद अरबी मां रब त तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, पर मुंहिंजा महबूब करीम तुंहिंजा सहाबी बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां। जन खे अल्लाह चवे त काफ़ी उहे बुज़दिल हा या बहादुर हा। ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां चओ वाह 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 वाह। इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। जमल मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के शहीद करण जी काफ़रन साज़िश कई आ। पाण में सलाह क्यों था अचो त मुहम्मद करीम के माज़ अल्लाह कीअं ख़त्म कयूं। छाजे ला लालच बड़ई चुका साईं तोखे दौलत खपई असां वठ, पर असांजे मज़हब खे न ॻाल्हाए। पाण फरमायो न भला तोखे शादी करणी आहे न मके मां जंहिं बि कबीले मां चवे तोखे भली औरत सां शादी करे। पाण फरमायो त न साईं भला तोखे पंहिंजे सभिनी कबीलनि जी पग ॿधायूं। पाण फरमायो न ये लालचू ॾींदा विया। पाण फरमायो तव्हां छा सम्झो आहे, हिकिड़े हथ ते सिज लाहे ॾियो, ॿिए हथ ते चंड लाहे ॾियो, ज़मीन खां वठी करे आसमान ताईं सोन जा ढेर गॾु करे मुंहिंजे पेरनि में रखो त बि मां मुहम्मद करीम हक़ जो कलमो चवंदोसांव। सरकार दो आलम अलैहिस्सलाम खां मायूस थी विया
त लालच में भी कोन थो अचे, धमकी में भी कोन थो अचे, सरदारी भी कोन थो कबूल करे, ॾोकड़ भी कबूल कोन थो करे। ओ अदा किताब पो पढ़जा, सोनी सूरत वारा ईअं त न कर बेली, अवां भींग कई त पोइ कमु कीअं ठहंदो। हाणे दुआ खणी घुरां भला छॾियां न, ॿुधो जो कोन था, तवज्जो हेॾे कयो न से, हेॾे कयो न। मां तव्हां सां ॻाल्हायां, तव्हां वेठा कैसेटूं ॾिसो, किताब पढ़ो त मज़ो न थींदो न से। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो ओ मुंहिंजा मिठड़ा भा, जमल काफ़रन ॾिठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात कहीं बि असांजी लालच में बि नथो अचे, धमकी में बि नथो अचे। सलाह कयो त बस हाणे अचो त कम तमाम कयो, बस खत्म, ॿी का वाह ई कान्हे। पर ख़त्म करण जे लाइ छा कजे, कहिड़ो तरीक़ो इख्तियार कजे। सभिनी कबीलनि जा माण्हू गॾिजी हिकिड़ी जाइ ते वेठा मशवरे जे लाइ त कहिड़े तरीक़े सां ख़त्म कयूं। उन दरवाज़े ते ॿाहिरां हिकिड़ो चौकीदार बीहारियऊं, चौकीदार खे चयो त अंदरि कंहिं खे न छॾिजाऊं, केर बि अचे असां सलाह था कयूं, मख़फ़ी सलाह, मख़फ़ी, ॿियो असांजे सलाह में ख़बरदार न थिए, तूं बीह रहो, कंहिंखे न छॾिजाऊं। अंदर सलाह वेठा कन, थोड़ी देर गुजरी आहे, हिकिड़ो हमरा पटके सां वॾी ॾाढ़ी दुन खां हेठि मुछुल खे पाकी आयल, वॾे भाव जो चोलो पातल, नंढे भाव जी कांच पातल। इहो वरी कीअं? वॾे भाव जो चोलो समझो था, ओ वञी खुड़न खे लॻुसि, वॾे भाव जो इहो थियो न, ऐं नंढे भाव जी कांच वरी ख़ैर जो गोॾनि खे लॻी, लठड़ी हथ में, बस सूद दोदाई वारो, समझो था न भाउ। दरवाज़े ते बीठो अची चौकीदार खे चई मांखे बि छॾ, चे न, छो? चे असांजे सरदारनि जी मनवा अंदर ख़ुसूसी मीटिंग थी हले, उन मख़फ़ी मीटिंग में तोखे न छॾिया, तो अलाए केरु आहे। चई तव्हां अंदरनि खे वञी ॿुधाए मुंहिंजे बारे में। अंदर ॿुधायूं, अबू जहल चयो केरु आहे? चई असांखे ॾसे न सघिया। मां निकिरां, ॿाहिरि निकितो, अबू जहल चयोसि मन अंत, तूं केरु आहे? जागो था, थका त न हो? छा चई मन अंत, तूं केरु? उन जवाब ॾिनो अन शैख़ुन नजद, अन शैख़ुन नजद, मां नजद जे ॻोठ जो चङो मुड़ुसु वॾेरड़ो आहियां। उहो नजद रहमतल लिल आलमीन ता कुर्बान वञा, गैब दान नबी ता कुर्बान वञा, जन पत्थर हया उन्हनि खे दुआऊं कयई, जन ओझ उछलाया तन जे लाइ दुआऊं घुरई, जन कंडा फिटा कया तन जे लाइ दुआऊं घुरई। पर महबूब जी दरबार में हिकिड़ो सहाबी अर्ज़ो करे, या रसूल अल्लाह, मां शाम खां आयो आहियां, मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। महबूब जॾहिं शाम ऐं यमन जे लाइ दुआ घुरी, हिकिड़ो ॿियो मुस्लमान वेठो आहे, नजद जे ॻोठ जो आहे, उन्हीअ खे दिलि में ख़्यालु थियो त मां बि दुआ घुरायां। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे चई क़िबला व नजद ना, असांजे नजद जे लाइ बि दुआ घुरो। महबूब नजद जो नालो ॿुधो त महबूब मुंहुं मुबारक फेरायो, मुंहुं मुबारक फेराइण खां पोइ ॿीहर दुआ घुरियऊं, अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। नजदीअ सगोरे चयो वञ बड़ा मुंहिंजे महबूब त ॿीहर बि दुआ न घुरी। वरी अर्ज़ कई क़िबला तव्हां शाम खे यमन खे त रंगे छॾियो, मां पंहिंजे नजद जे लाइ थो चवां, नजद लाइ दुआ घुरो। पाण टियों दफ़ो वरी फरमायूं अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। ओ मुंहिंजा मौला असांजे शाम ऐं यमन खे बरकत ॾे। हुन चयो क़िबला शाम जे लाइ 3 दफ़ा बिना चवण जे दुआ घुरी अथव। मां 3 दफ़ा अर्ज़ कयो आहे नजद जे लाइ दुआ छो नथा घुरो? महिरबानी कयो, दुश्मननि जे लाइ दुआऊं घुरंदा हो, पत्थरनि हणण वारनि जे लाइ दुआऊं घुरंदा हो, ओझ उछलण वारनि जे लाइ दुआऊं
घुरंदा हो। रहमत वारो नबी गुस्से में फरमाए तो हुनालिका ज़लाज़ल वल फितन व मिनहा यतलौ कर्नु शैतान। मां मोहम्मद नजद जेला कतई दुआ को न घुरंदो से छाजे करे जो इन नजद जे पलीत ॻोठ मां हिकिड़ो पलीत टोलो पैदा थींदो जेको मां मोहम्मद जी तौहीन कंदो। पिटल जमात पैदा थींदी, केड़ी पैदा थींदी चओ बाबा? पिटल जमात पैदा थींदी। तंहिंजे करे उन पलीत जमात पलीत टोले जे ॻोठ वारे ला मां मोहम्मद दुआ न घुरंदुसि। मुंहिंजा दोस्त सहाबी हैरान थी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुदा पाक जो कसम आया हदीस बुखारी शरीफ में मौजूद आहे। सुभाणे मतां को तव्हां खां पुछे बाबुल ख़वारिज खोले ॾिसो, मुस्लिम शरीफ में मौजूद आहे, ॿियनि दोतबरनि किताबनि में, तिरमिज़ी शरीफ में मूं पढ़ी आहे। तमाम जो तमाम हदीस जे किताबनि खे नक़ल कयो आहे। मुस्तफ़ा नजदन जे लाइ दुआ न घुरी, कुर्बान वञा गैब दान नबी तां अल्लाह जे महबूब जी उहा ॻाल्हि 6 महीने न, 12 महीने न, 10 साल खां पोइ न, 100 साल खां पोइ न, 500 साल खां पोइ न, ख़ुदा जो कसम आहे तारीख़ गवाह हुआ 1200 साल गुज़री विया। उहा मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची थी। नजद जे ॻोठ मां इब्ने अब्दुल वहाब नजदी पैदा थियो, जंहिंजे पोयां इन जमात खे वहाबी सॾिबो आहे। इब्ने चओ चओ ख़बर है, इब्ने अब्दुल ॾाढे चओ इब्ने हीवर चवंदा आहिनि साईं शुक्र आहे जो असां वहाबी आहियूं। वहाबी माना अल्लाह वारो, छो तो वहाब नालो आहे अल्लाह जो। अदा तव्हांजे भर में रहमतपुर शरीफ दरगाह आहे, उते अल्लाह जो कामिल वली सुतो पियो आहे ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार साईं रहमतुल्लाह अलैह। संदुल इस्म गिरामी हो अब्दुल गफ़ार। उन जी जमात के सरबो आहे गफ़ारी। छा चइबो आहे? ॾाढे जो छा सरबो आहे? गफ़ार का जो नालो आहे। तो भला तव्हांजी माना त गफ़ारी माना अल्लाह वारा, वहाब नालो अल्लाह जो, वहाबी माना अल्लाह वारा, गफ़ार का जो नालो अल्लाह जो, गफ़ारी माना असां हो क़ादरी सिलसिले जा। असां जो ताल्लुक़ आहे सैयदना व मुर्शिदना पीरन जे पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी। उन्हीं जे करे छा आहियूं क़ादरी। छा आहियूं बाबा? ॾाढे जो छा आहियूं क़ादरी। क़ादरी न सही, पोइ माना कादिर अल्लाह जो नालो, क़ादरी माना अल्लाह वारा। अहमद कंहिंजो नालो आहे? इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। कुरान आहे या ना है? अहमद कंहिंजो नालो आहे? चो मुस्तफ़ा जो। कंहिंजो नालो आहे? पाकिस्तान में हिकिड़ी जमात आहे अहमदी। अहमदी कहिड़ी जमात आहे? अहमद कंहिंजो नालो आहे? मुस्तफ़ा जो। पोइ अहमदी जमात वारा सच्चा चइबा छा? अहमदी जमात वारा कादियानी हम चओ अहमदी जमात वारा इन्हीअ जे करे जो हो गुलाम अहमद जे तरफ निस्बत अहमदी कादियानी। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो ग़लत था चवनि त वहाब अल्लाह जो नालो आहे ऐं वहाबी जी निस्बत उन अल्लाह जे नाले जे करे आहे। न जे कादरी जी निस्बत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे करे आहे, गफ़ारी जी निस्बत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार जे करे आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े तरीक़े सां वहाबी जी निस्बत उन इब्ने अब्दुल वहाब नजदी जे करे आहे, जंहिंखे मोहम्मद करीम शैतान जो टोलो सजो आहे। ॿी हदीस में शैतान जो सिंह भी सजो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो शेख हजरत अल्लामा अब्दुल हय लखनवी पंहिंजे किताब उम्दतुर रिआया में लिखियो आहे त वहाबी गारिया। वहाबी छा आहे? ॾाढो चो वहाबी छा आहे? फरमाए तो किताबुल हुदूद बाब ताज़ीर में लिखे तो उम्दतुर रिआया खोले ॾिसो। बुजुर्ग लिखे तो जेको वहाबी न हुजे ऐं उनखे जेकॾहिं को वहाबी चवे त उहो सज़ा जो हक़दार आहे।
उनके तुहमत वारी सजा लगंदी छो त गैर वहाबी के उन वहाबी सॼो आ। अबा मूंखे हाणे ॿुधाए त सजा सुठे अखर ते लगंदी आ या ख़राब ते? ॾाढे त चओ सॼण कहते लगंदी आ खराब ते लगंदी आ न। मालूम थो उलमा जे तहकीक मां साबित आ त वहाबी बुरो लफ्ज़ आ, इहो सुठो न आहे। ऐं इहो अल्लाह जे नाले जी निस्बत हुजे हा त सुठो हुजे हा, पर इहो अल्लाह जे निस्बत जे करे न आहे, इहो इब्न अब्दुल वहाब जे निस्बत जे करे आ तॾहिं बुरो आ। अल्लाह जे निस्बत जे करे हुजे हा त अखियुनि ते आ, पर हिते अल्लाह जी निस्बत आहे कान, हिते उन चंड जी निस्बत आ जेको चवंदो हो त नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह। उन इब्न अब्दुल वहाब जो अकीदो आ त मुंहिंजे लठ खे मुहम्मद खां वधीक ताकत आ। मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह। मुंहिंजे लठ खे मआज़ल्लाह मुहम्मद खां वधीक ताकत आ। छो? कद मात मुहम्मद, चतो मुहम्मद नऊज़ बिल्लाह मरी चुको आ। लठ मुंहिंजी में ताकत आ, मां कुत्ते खे भॼाए सघां थो, बकरियूं चारे सघां थो, नांग मारे सघां थो। लठ में ताकत आ, पर मुहम्मद में एतिरी ताकत कान्हे का। खुदा जो कसम आ, इन्ही जे करे उलमाए इस्लाम इन जे खिलाफ फतवा ॾिनी। उन खां बाद में आला हज़रत अज़ीमुल बरकत इन देवबंदन जा अक़ीदा लिखी करे अरबस्तान जे मक्के मदीने जे उलमा वटि खणी वियो। तक़रीबन 55 आलिमन मक्के ऐं मदीने वारन हुस्सामुल हरमैन में हिनन जे खिलाफ कुफ्र जी फतवा ॾिनी त हिनन जा जेके भी अक़ीदा हन से कुफ्र वारा अक़ीदा हन। या वहाबी जमात जेका ऐसा बदतरीन जमात आ, पर परे छो था वञो, हक़ उनखे चइबो आहे जो दुश्मन भी शायद ही ॾे। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव, सभई चओ त ॿुधायांव। देवबंदन जो वॾे खां वॾो मौलवी हुसैन अहमद मदनी, हुसैन अहमद ॾाढे चओ मदनी मता मदीने जे करे समझदा हुजो। न हुन जे ॻोठ जो नालो हो मदनपुर। छा उस नालो आहे बाबा? मदन ॿुधो अथनि, मदन मल। उन्हीं मदन मल जो ॻोठ ॿधल हो मदनपुर। उन्हीं मदनपुर जो रहाकू हो जाओ उते हो, वो इन्हीअ जे करे पाण खे सॾाईंदो हो मदनी, माना मदीने जे करे न, छो त हिननि जी मदीने ॾे निस्बत करणु शिरक आ। मक्की चवणु शिरक आ, मदनी चवणु शिरक आ, बगदादी चवणु शिरक आ, सेवाणी चवणु शिरक आ, भिटाई चवणु शिरक आ। हे मुशरिक पंहिंजी खे चवंदा आहिनि, पर वाणियनि ॾे ही निस्बत कंदा आहिनि देव। खुद पाण लिखियो थन, पाण महमूद हसन देवबंदी जी तारीख़ वारन लिखियो आ त मौलाना महमूद हसन देवबंदी इन्ही जे करे देवबंदी सॾिबो हो जो इहो ॻोठ देवबंद जेको आ, इन्ही में अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम के माण्हुनि शिकायत कई त असांजे मुल्क में देव था रहनि, शैतान था रहनि। केर था रहनि बा? देव था रहनि। देव चइबो आहे लईन शैतान खे। उतां जे माण्हू शिकायत कई त देवनि असांखे तंग कयो आहे। पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम आयो, उन्हनि देवनि खे हिकिड़े खूह में पूरे मथां लटाए छॾियईं। पोइ उते थियो देव बंदि थियो, तॾहिं ॻोठ जो नालो आहे देव। शुक्र थियो जो शैतान वारे ॻोठ सां देवबंदी पाण खे सॾायो था। सेवाणी नथा सॾायो, कलंदरी नथा सॾायो, सिकंदरी नथा सॾायो, मदनी नथा सॾायो, मदनपुर जे करे मदनी सॾायो था। उहो मदनपुर जो मौलवी हुसैन अहमद किताब लिखियो आहे अश्शहाब साक़िब। छा किताब आहे? उन्हीं में खुदा पाक जो कसम है, अल्लाह हाज़िर नाज़रा मां कलमो भरे तव्हां सां ॻाल्हि कयां। घटि में घटि 27 जगहनि ते, घटि में घटि 27 जगहनि ते हुसैन अहमद देवबंदी लिखियो आहे त वहाबी बदतरीन ख़ल्क़ आ, वहाबी बेअदब हन, वहाबी गुस्ताख हन, वहाबी सलातो सलाम का रोकींदा हन, वहाबी बेदीन खे चइबो आहे। असांजी जमात में को बि वहाबी कोन्हे। इहो सिर्फ़ मुनाफ़िक़त कजे करे लिखियईं, इन्ही जे करे जो मक्के मदीने जे आलमन हिन जे ख़िलाफ़ फतवा ॾिनी। वरन हे दोस्त अज़ीज़ पक्का वहाबी हन, हे पाण खे वहाबी सॾाईंदा हन। हितां जे तव्हांजे लाड़काणे वारे मौलवी किताब लिखियो आहे त मूंखे वहाबी हुजण ते फ़ख्रु आहे। जागो थाला निंड अथव जेके वहाबी हुजण माना वहाबी माना हरामी। अब वहाबी माना छा थियो?
जेके हरामी हुजण ते फख्र हुजे उन ते कहिड़ी मयार आहे जी वो पाण जाने नो खबर अथन दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो अर्ज पे कुम तहां जी खिदमत गिरामी में याद आला विसरी वियो घणो करे न न अबू जहल खे हुन चयो अन शेखुन नजद मा नजद जो चङो मुड़स आहियां जागो था अबू जहल चयो बिस्मिल्लाह भली करे आए वेलकम जी भली आए तोखे त असां ॻोल्हियो छो त मुंहिंजा दोस्त अबू जहल खे बि ख़बर ही उन ज़माने में बि ॻाल्हि मशहूर हुई त नजदी मुहम्मद करीम जा दुश्मन चओ नजदी ॾाढे चओ नजदी हाणे थका आयो मां हाणे दुआ थो घुरां साईं त चवनि ई नथा चओ नजदी मुस्तफ़ा जा दुश्मन ॾाढे चओ नजदी दुश्मन हन त दुश्मन खे जीअं असां बि गॾु थिया हूं हबीब खे ख़त्म करण लाइ गॾिजी हल मां हीअ जेका ॻाल्हि कयां थो किताबनि में हदीसुनि में रिवायतुनि में सीरत में न लभे मूंखे गोली हणी छॾ मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे पर जे ॻाल्हि निकिरे त मुला ॿीहर कलमो भरे मुसलमान थी मौली साहब बदर दीन जो मुरीद थी हेड़ो सुन्नी पीर थी पवे त वेड़ा ई पार अल्हम्दुलिल्लाह बाबा असां जा बि आलिम सगोरा खुदा जो कसम पीर थियण जे लाइक़ हन पर वीचारा कसर नफ़्सी कयो वेठा आहिनि चवंदा न बाबा असां पीर कोन थींदा पीर जेके आहिनि खुदा तन खे वधाए चवामी ॾाढे चवामी दोस्तों अज़ीज़ो मां रिवायत जेका पेश थो कयां सो किताबनि में न हुजे हदीस जे किताबनि में न हुजे सीरत जे किताबनि में न हुजे तारीख़ जे किताबनि में न हुजे मुस्तनद न हुजे ग़लत हुजे त मूंखे सज़ा ॾेई छॾिजां जे ॻाल्हि सची आहे त पोइ मुला गौर कर अंदर वया शैतान उहो केरु हो बा चओ शैतान हो ॾाढे जो केरु हो इहो जेको पाण खे शेखुल नजद पियो सॾाए सो केरु हो पर सूरत करे वियो हो देवबंदन वारी सूरत करे वियो हो वहाबिन वारी जॾहिं वेठो हुननि जे आॾो त मतलब उन शैतान चयो ॾियो ख़बर तव्हां सुबुह लाकूं वेठा हो का सलाह कई अथव चयोसीं ॿ टे सलाहूं थियूं आहिनि चई मूंखे ॿुधायो हिकिड़नि चयो असां सलाह इहा कई आहे त मुहम्मद करीम खे हिकिड़ो बहादुर मोकिले ख़त्म कराए छॾियूं शैतान चयो खबरदार खबरदार अवां खे ख़बर कान्हे का मुहम्मद करीम हाशमी कबीले जो अथव कहिड़े कबीले जो आहे हाशमी कबीले वारा भली सभई मुसलमान न भी हुजन पर जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो माण्हू हुनखे वञी मारींदो त हाशमी कबीले वारनि खे पंहिंजे कबीले जी गैरत ईंदी जंहिंमहिल हाशमी मर्द उथी खड़ा थिया त तव्हांखे चूंडे चूंडे मारींदा तव्हांजो ॿिजु ई ख़त्म थी वेंदो में बंद कयोसि ॿधी हथ पेर अखियूं बंद करे वाड़े छॾियोसि पोइ जॾहिं अंदर वाड़ियो पियो हूंदो काथो खाईंदो काथो पीअंदो नजदनि जो वॾेरो थो चवे वहाबिन जो वॾेरो थो चवे इहा ग़लती बि न कजो मुहम्मद 1000 कोट किला बंद कयो पर मुहम्मद अरबीअ खे रब दर बंद होंदा दरवाजा बंद होंदा रास्ता बंद होंदा आदम दरबान मुहम्मद सबै दरबान मुहम्मद सबै तो पर टे टे मां भी सलाह कई पर छडायोस पर ॿिन मुल्कनि ॾे हलियो वञे त अंबर खां भी वधीक जाथे वींदो वठी अवां ते हमलो कंदो त तव्हांजो नालो आख़िर देव तुझी कड़ी सलाह जे मुंहिंजी सर कबीले मां हिकिड़ो नौजवान कढो हिकिड़े सां त विढ़ंदा न सही पर 52 सलाह ॾिनी थी सभिनी सलाह क़बूल करे हस्बुकल्लाहु व मन इत्तबा महबूब खे अॻई इत्तला सिद्दीक़ खे अबू बकर मूंखे रब्बुल फरमाइन था मूंसां उहो गॾु हूंदो सानी सिंधी लफ़्ज़ सानी माना हिकु जहिड़ो न अरबी
महबूब हलंदा आधी हलन मंझंदार में आत महजे महबूब हबीबन करीमन सल्लल्लाहु महबूब पाक बैतुल्लाह जो तवाफ कयो आ काबतुल्लाह माथी घर दे रवानो थियो आ ए मुझे हबीब जे घर के बाहरा घेरो करे बीठा इंतजार में हन त निकरे अब 52 मानू अंदर घर में चुन पिया लंघन अंदर तो को पहरेदार भी कोन हो चौकीदार भी कोन हो हिकड़ो मसइलो समझाए छॾियांव समझो समझो जागो था ला निंड अथव निंड त कान्हे न अंदर छो न पे विया इन्हीअ जे करे हुया काफर हुया मुशरिक हुया बदमाश बहा ओए चवंदा त कंहिंजे नंग में घरनि में न वञिबो आहे अब जागो था लंड अथव सिर्फ इन ॻाल्हि जे करे त ॿाहिरि निकिरे त मारे उस नंगनि में अंदर न वेंदासीं मालूम थियो त उन्ही ज़माने जा जेके काफ़र हा तन में भी इहो नंगनि जो गैरत हया हो अजकल मुसलमान हाय फातों जे हालते जो परावा लोढ़ा लताड़े नंगन जे मथा वनी बीही गोबाटा खणी पिस्तौल खणी घरावा घर तो लुटी कुछ खुदा जो खौफ कर वाहदुल कहार जे आडो पेश थणो थी काफरन के भी शर्म हुजे।